सोना सुभाणे तीजड़ी आहे न, ॾिसो मां तव्हांजे लाइ मेहंदी लॻाई आहे। अरे वाह। त तव्हां मूंखे तीजड़ीअ ते गिफ्ट न वठी ॾींदव? अरे हा चओ न, छा खपई? ये फंस गया। मूंखे न हिन तीजड़ीअ ते डायमंड नेकलेस खपे। हाँ? अरे धंधा मंदा लगा पिया आहिनि, ग्राहकी थे कोन थी पई, पैसा केॾा ईंदा? डायमंड नेकलेस खपे। अरे हेॾा तव्हांजो 1 रुपयो बि न लॻंदो। क्यों न लगा? चरी दियां या? अरे न, हिकिड़ो कॉन्टेस्ट तो हले, बस तव्हांखे उनमें पार्ट खणणो आहे ऐं तव्हां उनमें 10 लख कढी सघंदा आहियो। 10 लख रुपया? अरे करणो छा आहे उनमें? बस तव्हांखे हे करणो आहे। तूं मूंखे मरण जो प्रोग्राम थी ठाहे पई तूं। अरे करे वठंदव तव्हांखे कुछ बि न थींदो। बस करणो छा आहे, नोड़ीअ ते टपाई त ॾियण ऐं तव्हांखे छा मुंहिंजे तीजड़ीअ विर्त ते भरोसो कान्हे? तव्हांखे मुंहिंजे तीजड़ीअ जे विर्त ते भरोसो कान्हे छा?